बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 22 पढ़ंदासीं सिंधी ॿाराणो किताब मां। पहिरें सबक़ खे हिजे पोइ रवानगीअ सां पढ़ंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश क, सबक, बे अलफ बा, वा ये ज़ेर वी, हे वा नून पेश हूँ, ॿावीहूं, सबक ॿावीहूं। गाफ ज़बर ग, डे ज़बर ड, हे पेश ह, गॾह। खाए ज़बर ख, चे ज़बर च, रे पेश र, खचर। घेवा घो, रेवाड़ो, घोड़ो। गाफ ज़बर ग, डे ज़बर ड, हे पेश ह, गॾह। खाए ज़बर ख, चे ज़बर च, रे ज़बर र, खचर। जिमिए जे, डेवा डो, जेडो। नून ज़बर न, न। अलफ मदवा, हे ये हे, आहे। गाफ ज़बर ग, डे ज़बर ड, हे पेश ह, गॾह। घेवा घो, ड़इए ड़े, घोड़े। जीम ज़बर ज, हे ज़ेर हे, ड़ेवाड़ो, जहिड़ो। नून ज़बर न, न। अलफ मदवा, हे ये हे, आहे। जी दोस्तों हाणे सबक़ खे रवानगीअ सां पढ़ंदासीं। सबक 22। गॾह, खचर, घोड़ो। गॾह, खचर, जेडो, न, आहे। गॾह, घोड़े, जहिड़ो, न, आहे।